अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। बारे दीगर हदिया सलवात मजमू काफिया सलवात बुलंद आवाज़ से पढ़ो मोहम्मद व आले मोहम्मद की ज़ात पे। अल्लाहुम्मा सल्लि अला औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलवात अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। सलवात व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िला इलैका मिन रब्बिक व इन लम तफ़अल फमा बल्लग़ता रिसालतहु। सलवात खुदावंद आला मोहम्मद आले मोहम्मद के सदके तवासा सबनी जी अज़ीम इबादत पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। अल्लाह साईं चार मासूमीन के सदके बानी मजलिस जी हिया सालियानी मजलिस अज़ा कबूल मंजूर फरमाए। बानी मजलिस जा जेतरा भी मरहूमीन आहिनि हिन अज़ीम ज़िक्र जे सदके सभिनी जा दरजात बुलंद फरमाए। तवा हाज़रीन मजलिस जेतरा वेठा हो हिन ज़िक्र जे सदके सभिनी मोमिनीन मोमिनात जो नेक ऐं शरई हाजतूं पूरियूं फरमाए। अल्लाह साईं चारदा मासूमीन जे सदके तवां सां सभिनी जे मरहूमीन जा दरजात बुलंद फरमाए। अल्लाह साईं मरीज़ मोमिनीन मोमिनात के सेहत कुल्ली अता फरमाए। परेशान हाल मोमिनीन मोमिनात जो परेशानियों दूर फरमाए। खुदावंद आलम मोहम्मद आले मोहम्मद के सदके असांजे वारिस हकीकी करबला जे हकीकी वारिस जो जल्दी ज़हूर फरमाए। असां सभिनी खे 12 आका जी ज़ियारत नसीब फरमाए। इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत के लाए एक मरतबो सलवात बुलंद आवाज़ से पढ़ो इबादत से। वही मेहरबानी गर्मी वाकई ॾाढी आहे, लेकिन
तव्हांजो हिन एडी गर्मी में हिन फर्श अज़ा ते वेहण ज़िक्र अहल बैत ॿुधण इन शइ जो दलील आहे जेको मज़ो हिन ज़िक्र में आहे उहो ॿाहिरि एसी में कोन्हे को। महिरबानी थींदी तव्हांजी, जेतिरा वेठा हो काफ़ी आहियो ऐं हीउ ज़िक्र उहो ज़िक्र आहे, उहा इबादत आहे जेका इबादत न वक़्त जो मोहताज आहे, न कंहिं शर्त जो मोहताज आहे, न कंहिं वॾे एहतमाम जो मोहताज आहे, बल्कि छहें इमाम हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम खां ऐं शख्स पुछा कई मौला मजलिस इमाम हुसैन छाखे चइबो आहे? मौला फरमाइनि था हिकु शख्स ज़िक्र हुसैन करण वारो हुजे ऐं हिकु शख्स ॿुधण वारो हुजे, ॿई नियत ख़ुलूस सां ड्यूटी ॾियनि, असां इनखे मजलिस हुसैन चवंदा आहियूं। हैदरी हिकु दफ़ो सलावत बुलंद आवाज़ सां पढ़ो मोहम्मद सल्ले अला मुहम्मद व आले मुहम्मद। लिहाज़ा मां तव्हांजे साम्हूं अल्लाह साईं जे पाक मुक़द्दस बेअब किताब में एक आयत पढ़ी है जैमें अल्लाह साईं पंहिंजे हबीब सां मुखातब थी करे इरशाद फरमाए थो, ऐ रसूल अज तबलीग कर। तो जो है मुझे पास आजकल सोशल मीडिया ते मुल्क पाकिस्तान की हवा के दिसी करे हालात के दिसी करे दिल चे थी तो सादात जी अली मौला जी वकालत पढ़जे। मेहरबानी। हैदरी जी ऐ मोहम्मद अज तू तबलीग कर। हनिया आयत नाजिल काथे थी? पैगंबर इस्लाम हज करे वापस अचन पिया, जदे खुमे गदीर ते पुगा एतरी गर्मी हुई जेतरी अज असा वटा। अन्या पे देखो मता डबल न हुजे, मता ट्रिपल न हुजे। दवार शमशाद से चवंदा जदे आयत नाजिल थी पैगंबर इस्लाम फरमान था, खुदाया तव्हां नमाज चई मां इन्हनि ताईं पहुंचाई आ, तव्हां रोज़ो चयो मां हिननि ताईं पहुंचायो आ, तव्हां हज जो हुकुम ॾिनो मां हिननि ताईं पहुंचायो आ, हाणे ताज़ो कयूं पिया था अचूं। खुदाया अज कहिड़ी तबलीग कयां जेका ज़रूरी आ? ऐं आयत जे आख़िरी हिस्से में ख़ालिद फरमाए थो जेका अज तबलीग न कयई यण रिसालत जो कोई कम ही न कयो थे। सुभान अल्लाह। जे तबलीग जे करे मुझी सजी जिंदगी जी मेहनत थी वने, सजी जिंदगी जी तबलीग थी वने, आवाज़े कुदरत आई अज उहा तबलीग आ हे जेके हाजी हन, जेके नमाजी हन, जेके ताज़ियूं टिकड़ियूं करायूं था अचन पिया, अज इन्हनि खे ऐलान करे गर्मी में बुधाए त अली मां अल्लाह जो वलिया मोहम्मद जो वसिया। हैदरी अली मां अल्लाह जो वलिया ऐं मोहम्मद जो वसिया ऐं मोहम्मद जो जानशीन जी। एक दफा सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद की मोहम्मद वाले मोहम्मद। सुभान अल्लाह। पैगंबर इस्लाम फरमायो खुमे गदीर जे मैदान ते अज मुखे जरूरी तबलीग करनी है। सब परेशान, सब हैरान। मोहम्मद नमाज की तबलीग कई आसा पढ़ूं था पिया, रोजे की तबलीग कई आसा पढ़ण ले तैयार आहियो, पढ़ूं था पिया। हज वो असां हाणे कयूं था अचूं पिया। अज मोहम्मद तबलीग कहिड़ी कंदो? अज
अज मोहम्मद तबलीग कहिड़ी कंदो आवाज़ कुदरत आई मोहम्मद हाणे इन्हनि खे चओ मूंखे मिंबर भी बनाइणो आहे मूंखे खुतबो भी पढ़णो आहे पैगंबर इस्लाम हुकुम ॾिनो सभिनि खे पंहिंजे पंहिंजे उठनि जा पलाण लाहियो पंहिंजे पंहिंजे उठनि जा पलाण लाहियो हाणे मां हिते मिसाल ॾियां हिन मजलिस में मां कंहिंखां घड़ी वठां भाई मां मजलिस थो पढ़ां मां टाइम ॾिसण जे लाइ घड़ी वठंदुमि मूंखे घड़ी ॾे त मां टाइम ॾिसी मजलिस पढ़ंदो रहां आखिरकार जॾहिं मां मजलिस पढ़ंदो रहां कलाक ॾेढ कलाक 2 कलाक सब तंग थी उथे हलिया वञनि मूंखे पूरो यकीन आहे मोबाइल वारो ऐं घड़ी वारो हितो न उथंदो जी छो इन करे चवंदो मौलवी साहब जी मजलिस मूंखे वणे न वणे पर मोबाइल फारिग थिए त मां खणी पोइ घर वञा जी पैगंबर इस्लाम फरमायो त पंहिंजा पलाण लाहियो उठनि त पंहिंजा पलाण लाहियो ऐं पैगंबर इस्लाम घणनि खां पलाण लहराए साइड ते रखराया घणनि खां वरी चई त ये मिंबर में हणो ये मिंबर में लॻरायो हाणे तारीख़ लिखे थी त जिन जिन जा पलाण मिंबर ते लॻल हुया घणनि जा पलाण मिंबर में लॻल हुया छो त पैगंबर इस्लाम ॼाणनि पिया त मता अली जी विलायत जो ऐलान कहते नागवार गुज़रे ऐं हितो अॻिते हलियो वञे पैगंबर इस्लाम फरमाइनि था सभु हितो भॼी सघनि था पर उहो नथो भॼी सघे जंहिंजो पलाण मुंहिंजे कदमनि जे हेठो हूंदो सुभान अल्लाह हैदरी एक सलावत बुलंद आवाज से पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद की मोहम्मद वाले मोहम्मद टीवी चैनलन ते वेही कॉन्फ्रेंस करे मीटिंगों करे नौज बिल्लाह अलीउन वलीउल्लाह के दहशतगर्दी चवण वारा तोखे केड़ी खबर जो अलीउन वलीउल्लाह इबादत केतरी आ ॻाल्हायो त सही तोखे केड़ी खबर जो इन अलीउन वलीउल्लाह की अज़मत केतरी आ ऐं याद रखो अली मौला के ॻाल्हाईंदो उहो आ जंहिंजो शनाख्ती कार्ड में पी वारो खानो ही खाली हूंदो आ ॻाल्हायो त सुभान अल्लाह जंहिंजो पी वारो खानो ही खाली हूंदो आ सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद जी साथ में इबादत आजकल मुल्क पाकिस्तान जी सूरत हाल कुछ भी थी वही आ ॿिनि शयुनि ते हुननि जो वॾो ज़ोर आहे भाई अलीउल वलीउल्लाह कढो या दहशतगर्दी या नऊज़ बिल्लाह मां चवां तूं हिते अलीउल वलीउल्लाह बंदि कराए ऐं नमाज़ूं पढ़ी मुसल्ला घसाए पेशानियूं घसाए ॻाल्हायो त सही ऐं पंहिंजी इबादत जे बलबोते ते चए थो त मां जन्नत में वेंदुमि ऐं उते जन्नत में भी लिखियल आहे 8 दरवाज़नि ते अलीउल वलीउल्लाह पोइ उते छा कंदे पोइ उते भी इएं चवंदे न हिते भी अलीउल वलीउल्लाह लिखियल आहे मूंखे जन्नत न खपे मां चवां हिन मुल्क पाकिस्तान में पाकिस्तान के अंदर था पर पूरी दुनिया में हर जाए ते तोखे अलीउल वलीउल्लाह हुसैन हुसैन जी सदा नजर ईंदई जहिड़े भी गली में वींदे अलीउल वलीउल्लाह नजर ईंदुई जहिड़ी भी गली में वींदे तोखे अलीउल वलीउल्लाह नजर ईंदुई दुनिया जी जहिड़ी कुंड में वींदे अलीउल वलीउल्लाह नजर ईंदुई हुसैन हुसैन जी सदा नजर ईंदई जेकॾहिं अलीउल वलीउल्लाह खां बचण चाहे थो त हिक ई जगह अथई उहा अथई जहन्नम जेका ठही तुंहिंजे लाइ आहे वञी ओॾे मर सुभान अल्लाह सुभान अल्लाह हैदरी वह हिक ई जगह जहन्नम जाते अलीउल वलीउल्लाह तोखे नजर न ईंदो वञी उते मर ऐं तुंहिंजी जगह भी उते ठही आहे जी एक दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद की साथ में इबादत अरे भाई ने इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ एक अहम पैगाम आहे मैसेज आहे
उणवी सफ़र ते जेको जुलूस निकिरंदो आहे निकिरो असां ड्रिजण वारनि जा मुरीद ई न आहियूं साईं शहनशाह नक़वी क़िबला फरमाईंदा आहिनि त ड्रिजण वारो अली मौला जो मुरीद न सॾराए त भलो आहे महिरबानी हैदरी ड्रिजण वारो ऐं हुसैनी सॾराए ड्रिजण वारो ऐं अली वारो सॾराए इहो थी नथो सघे पियो लिहाज़ा भरपूर शिरकत कयो जुलूसनि में भरपूर निकिरो ऐं निकिरी करे हिन मुल्क पाकिस्तान जी इंतज़ामिया खे मुल्क पाकिस्तान जे दहशतगर्द टोले खे ॿुधायो त ही मुल्क हुसैननि जो आहे यज़ीदनि जो न आहे ही मुल्क हुसैननि ठाहियो आहे हुसैननि बचायो आहे ऐं हुसैननि हलायो आहे ऐं हुसैनी हलाईंदा बि बचाईंदा बि साईं असद इक़बाल ज़ैदी हिकु जुमिलो चयो आहे कल वारे हिकु क्लिप में तो मुल्क पाकिस्तान में यजीदन जे लाइ काई गुंजाइश कोन्हे का यजीदन जे लाइ कंहिं बि शइ जी गुंजाइश कोन्हे जंहिंखे बि यजीद जी हिमायत करणी आहे त मुल्क मां निकिरी वञे हे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना जो ठहियल मुल्क आहे जंहिंजो जनाज़ो अलम जे साए में हलियो आहे ॻाल्हायो त सही जंहिंजो जनाज़ो अलम जे साए में हलियो आहे ये मुल्क पाकिस्तान हुसैननि ठाहियो आहे हुसैननि बचायो आहे हुसैननि हलायो आहे अच्छा हिकिड़ी मालूमात दिलि चए थी तव्हांखे ॾेई वञा सर्च करे ॾिसो जॾहिं ही मुल्क पाकिस्तान ठहियो हो न ऐं जुदा थियो इंडिया खां ज़वार शमशाद साईं 92 करोड़ हिकिड़े शीए मुहिब अहल बैत ॾिनो हो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना खे तो वञी पंहिंजे मुल्क खे संभाल बे हलाए बे मां चवां तू त साबित करे ॾेखार जो 1 रुपयो तुंहिंजो ख़र्च थियो हुजे तू त ॿियनि जे डॉलरनि ते पलंदो थो वते पाण तुंहिंजो त ताल्लुक़ ई अलाए कंहिंसां आहे असांखे ख़बर नथी पए पई जेको यज़ीद जी हिमायत करे जेको यज़ीद खे लानत खां बचाए उन खां वॾो को लानती आहे ई कोन हिन मुल्क पाकिस्तान में एक दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद की ज़ात पे अज़ादारों हमेशा असां कुर्बानियूं ॾेई करे हिन शिया कौम जो सर बुलंद कयो आहे मातमी अज़ादारों हर इंसान हर मोमिन हर मुसलमान जॾहिं बि औलाद जी दुआ घुराईंदो आहे न असां मजलिसनि ते वञूं था केतिरा ई मोमिन आहिनि असां सां मिलनि था चवनि था साईं मूंखे पुट जी औलाद कोन्हे दुआ घुरो अल्लाह मूंखे पुट जी औलाद ॾे पर कायनात में 2 शख्सियतों अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जिन पुट न हूंदे धी जी औलाद जे लाइ दुआ घुरी आहे पहिरीं शख्सियत हज़रत इब्राहीम नबी पुट जी औलाद जे हूंदे बारगाह रुबूबियत में अर्ज़ था कनि परवरदिगारा मूंखे हिकु अहिड़ी धी अता कर जेका मुंहिंजे मरण खां बाद मुंहिंजे जनाज़े ते वैण करे रोए जेके अज़ादारो अॼु 8 सफ़र बेइख्तिलाफ़ रिवायत बी शख्सियत सैयद शुहदा मज़लूम करबला जंहिंखे अल्लाह पुट बि ॾिना पुटनि जे हूंदे हुसैन मौला मुसल्ले ते वेही नमाज़ तहज्जुद पढ़ी
बारगाह रुबूबियत में अर्ज था कन परवरदिगारा मुखे एक अहिड़ी धी अता कर जंहिं धी खां बग़ैर मुंहिंजी न गुज़रे ऐं उन धी जी मूंखां बग़ैर न गुज़रे। नंढड़ी औलाद वारा अल्लाह साईं दुआ क़बूल कई। दवार शमशाद साईं जॾहिं 4 सालनि जी फातिमा दुनिया ते आई न, हुसैन मौला ईअं हथनि ते खयों। साइण ज़ैनब आलिया साम्हूं बीठी आहे। हुसैन मौला हथनि ते खणी ज़ारो क़तार रोइण लॻा। साइण फरमाए थी, हुसैन भाउ अल्लाह धी अता कई थव, रो छो था? मौला फरमाइन था, ज़ैनब भेण रोआं इन करे थो जो हिन जी ज़िंदगी थोरी आहे, दुख ॾाढा वॾा अथसि। मौला तव्हांखे बेगम में न रोहारे, हिन जा इम्तिहान वॾा आहिनि। अज़ादारो साइण फरमाए थी, हुसैन भाउ मां बि त तुंहिंजे ॾुखनि जी भाईवार भेण आहियां, मां भी तो तुझे इम्तिहान जी शरीका आहियां। मौला अगियों जुमलो फरमाइन था, ज़ैनब भेण इन करे अञा ज़्यादा थो रोवां जो मता इम्तिहान में तोखां भी हीअ वधी वञे। जेके तवज्जो में वेठा आहियो रोइण आया आहियो, साइण फरमाए थी, हुसैन भाउ मूंखां भी इम्तिहान में वधंदी? मौला फरमाइन था, हा मता तोखां भी वधी वञे। हुसैन भाउ कीअं वधंदी? मौला फरमाइन था, ज़ैनब भेण ईअं वधंदी जीअं 28 रजब तूं वतन छॾींदी, ईअं सकीना भी गॾु वतन छॾींदी। जंहिं झंगल में असां हली वेहंदासीं, सकीना गॾु ख़ैमे में तोसां हली वेहंदी। ज़ैनब भेण 7 तारीख़ जीअं असां सभिनि जो पाणी बंदि हूंदो, ईअं सकीना जो बंदि हूंदो। ज़ैनब भेण जॾहिं 10 मुहर्रम जो ॾींहुं थींदो न, तूं भी भाइर कुहाईंदी, सकीना भी पंहिंजा भाइर कुर्बान कंदी। ज़ैनब भेण तव्हां खां इम्तिहान में इन करे वधंदी सकीना, जॾहिं मंझंदि जो टाइम हूंदो मां नमाज़ पढ़ंदुमि, ज़ालिम मुझे गले ते खंजर हलाइंदो, इहो इम्तिहान जी घड़ी हूंदी। ज़ैनब भेण तू 70 कदम ते हूंदी, सकीना 4 कदमल ते हूंदी। तू सिर्फ चवंदी न मारियो, सकीना कातिल जे खंजर में हथ विझंदी। आफरीन मौला तव्हांखे बेगम में न रुआरे। अज़ादारो मां हिकु रिवायत पढ़ी, जॾहिं 10 मुहर्रम जी रात थी न, ज़वार न्याज़ली साईं हुसैन मौला 4 सालनि जी धी खे ईअं गले सां लॻाए, कॾहिं साइण ज़ैनब जे ख़ैमे में पिया वञनि, कॾहिं साइण रुबाब जे ख़ैमे में पिया वञनि, कॾहिं साइण उम्मे कुलसूम जे ख़ैमे में पिया वञनि। मातमी अज़ादारो हिकु हिकु बीबी जे ख़ैमे में वञी मौला फरमाइनि था, बीबियो सुभाणे मां कुसी वेंदुमि, मुंहिंजे कुसण खां बाद मुंहिंजी सकीना जी पारत हुजे, न मुंहिंजी सकीना रोए न मुंहिंजी सकीना जागे। मां ईअं चवंदो आहियां, क़िस्मत आहे इन सकीना जी जो अञा हुसैन जे रगुन जो खून सुको न हुयो, जो सकीना जा दुर भी लही विया, सकीना जी चादर भी लही वई, ऐं पूरे रस्ते में न सकीना रोइण खां बस कई, न सकीना निंड कई। आफरीन मौला तव्हांखे बेगम में नर वारे मौला आज़ादारी क़बूल करे। अज़ादारो जॾहिं सादात जो काफ़िलो करबला खां हलियो न, अल्लाहु अकबर, इन 4 सालनि जी सकीना खे कॾहिं घोड़नि सां भॼायो पियो वञे, कॾहिं अकेले उठ ते सवार कयो पियो वञे। साहिब किताब लिखनि था, हिकु मंज़िल आई, उन मंज़िल ते बीबियुनि खे एतिरो त मारियो वियो जो बीबियूं पंहिंजा बच्चा भी न पियूं संभाले सघनि। जॾहिं अॻिते काफ़िलो हलियो न, साइण ज़ैनब फरमाए थी, रुबाब मुंहिंजी सकीना किथे आहे?
साइण फरमाए थी मूडे कोन्हे का साइण ज़ैनब फरमाए थी लैला मुझी सकीना तो दिया न ज़ैनब मूडे कोन्हे का कुलसूम छा मुझी सकीना तो दिया न मूडे कोन्हे का अज़ादारों साइण ज़ैनब हैवानन ने दिसी उठन ने दिसी फरमाए थी हैवानाओ अगते न हलजो ज़ैनब जो हुकुम थव जेके रोइन आया हो जने ज़ैनब जे हुकुम जो आवाज आयो न उठन जो गोलियों जमीन ते लगियों पंजी जबान में चवन था अली जी धी हाणे चयो थई जने कुछ न बचो थी असा के करबला में हुकुम दे हा हिनन के बुधायो हा त ज़ैनब जी अजमत केतरी आ असा के करबला में हुकुम दे हा हिनन के बुधायो हा त ज़ैनब जी फजीलत केतरी आ अज़ादारा उठन जो गोलियों जमीन ते लगियों मातमियो शिमर लईन चे तो सजाद काफिलो अगते छो न तो हले सजाद मौला फरमाइन था मुझे बाबे जो तावीज़ पोइते रह जी वियो आ हमीद पुट मुस्लिम जो चे तो शिमर लईन घोड़े ते चढ़ियो जेके सैयद वेठा हो उनन का माफी वठी जुमलो तो पढ़ा हिन ज़ालिम जे हथ में जुल्म जो सामान होयो जदे जुल्म जो सामान खणी घोड़े ते चढ़ियो हमीद चे तो मां भी घोड़े ते चढ़ियो मां सोचो ही वडो ज़ालिम आ बीबी ते जुल्म कंदो लेकिन किस्मत हुई सकीना जी जो मुझे पहुंचण का पहरिया पुगो उते घोड़े ता लही माफ कजो मौला जे सदके अज़ादारो हिन ज़ालिम सकीना जे वारन में हथ पाए जी जो पहरियो ताज़ियानो हयो अखलाक सकीना दिस जो नंदड़ा नंदड़ा हथ बधी चे थी चाचा नमार मां हुसैन जी धिया अज़ादारो हमीद चे तो मां वनी हिन ज़ालिम जे हथ मां जो वरतो न मां सजे डिठो मुखे सकीना नजर न आई मां खबे डिठो मुखे सकीना नजर न आई पोया नंदड़ा नंदड़ा हथ बधी चे थे चाचा मुखे इन का बचाए कयामत वारे दी नाने वट शफाअत कंदी मां शफाअत जी ज़ामिन आहियां अज़ादारो हमीद चे थो मां बीबी के चयो बीबी हलिया तोखे काफिले ताईं पुॼायां तोड़े जो नंढड़ी हुई न मुखे चए थी चाचा मुखे हथ न लाए जा तू ना मुहर्रमा मां करबला जी नंढड़ी बतूला मां चयो मस पो कीअं हलंदी चए थी तू घोड़े ते चढ़ घोड़ो अॻियां कर मां पोयां पोयां घोड़े जे ड्रोड़ंदी थी अचां हमीद चए थो मां घोड़े ते चढ़ियुमि जॾहिं मां घोड़ो हलाइण शुरू कयो न मुखे महसूस थियो जो सकीना कंहिंसां ॻाल्हाईंदी थी अचे जेके मातमी वेठा आयो हमीद चए थो मां पोइते ॾिसण वारी कई मुखे हकल करे चए थी चाचा पोइते न ॾिसजा मूंसां अम्मा ज़हरा गॾु मुझे अम्मा जन्नतुल बकिया छॾे आई आ जेका रोई रोई चए थी सकीना न घबराए मां तोसां हर मंज़िल ते गॾु आफरीन मौला तव्हां खे बेगम में न रवारे मां ख़त्म कयो शाम में ज़िंदान उहो मिलियो जंहिंखे छत न हुई मौला सजाद फरमाइनि था मुझी अध सफेद दाढ़ी सकीना जे दुखियन सवालन करे छड़ी जॾहिं शाम जे टाइम पखी मथों गुज़रन हा न भाउ जा ज़ंजीर पकड़े चए हा सजाद मुखे ॿुधाई ये पखी काॾे था वञनि मौला फरमाइनि हा सकीना पंहिंजी पंहिंजी रोज़ी जी तलाश में वरी जॾहिं शाम जे टाइम पखी वापस अचन हा न सकीना पुछा करे हा सजाद हाणे काॾे था वञनि मौला फरमाइनि था सकीना पंहिंजी पंहिंजी रोज़ी जी तलाश करे हाणे वतन ते था वञनि अज़ादारो जॾहिं वतन जो आवाज़ अचे हा न भाउ जा ज़ंजीर हलाए चए हा सजाद पखियुनि खे वतन आहे छा ज़हरा जे धीउनि जो वतन कोन्हे मौला ॿिए पासे मुंहुं करे रोई फरमाइनि हा सकीना रोवारे इहा ॻाल्हि थी असां सभिनि जा ज़ंजीर लही वेंदा वतन वेंदासीं तुंहिंजो वतन शाम आ अज़ादारो हिकु ॾींहुं सुती ख्वाब में बाबो जो ॾिठई न बाबा बाबा करे उथी एतरी रुनी जो शाम जा दरो दीवार हलण लगा यजीद सजाद मौला के घुरायो पुछा तो करे सजाद या जेका नंढड़ी कैदन बाबा बाबा करे रोए थी या तुझी छा लगंदी आ अज़ादारो दुआ घुरंदा कयो शल कई शरीफ भा ते भेण जे बारे में सवाल न थे मौला फरमाइन था मां गरीब जी भेण आ
ए ज़ालिम जे थो पो कीअं बस कंदी मौला फरमाइन था बाबे जो सर दे न होंदी न रोंदी अज़ादारो दवार शमशाद साईं मां एक रिवायत पढ़ी आ हिन ज़ालिम एक सिपाही के हुक्म दिनो वञ हुसैन जो सर खणी आ अज़ादारो सिपाही जो अंदर वियो न मां कीअं लिकाया हुसैन मौला जो सर सीने सा लगाए न खयई झोली में न खयई अज़ादारो हुसैन जो सर वारन में हाथ पाए जो खयई न सजाद मौला झोली अगते वधाए फरमाइण था ज़ालिम मुखे दे तोखे खणण जो ॾाव नथो अचे इन जो हिक वार टुटंदो हुयो ॾाढी ज़हरा सॼो सॼो ॾींहुं रोईंदी हुई हेॾो सकीना ज़िंदान जी हिक कुंड में बीही नंढड़ा नंढड़ा ज़ख्मी ॿधल हथ मथे खणी दुआ पई थी घुरे रोई चए थी सजाद ओ मुंहिंजा ज़ख्मी बाबा मुझा मज़लूम बाबा शहीद बाबा बाबा मुझसे मिलन नथा अचो बाबा हाणे तो मिलन अचो हा बाबा मुझसे मिलन तॾहिं ईंदो जॾहिं सजाद ॿधल हथन ते मुझो जनाज़ो खणंदो मौला तव्हां खे बेगम में न रवारे सजाद मौला जी जो ज़िंदान जे दरवाज़े ते आया सकीना के दुआ घुरंदे ॾिठऊं अज़ादारो सजाद मौला फरमाइल था सकीना हथ हेठ कर बाबो मिलण आयो थी मौला बेगम में न रवारे अज़ादारो नंढड़ी औलाद वारा वेठायो मां कीअं लिकाया मुद्दत खां बाद बाबे जो ॿुधई मातमियो मता कया ज़ादार समझो हुजे जो बाबे सा मिली हुंदी न किबला होरिया चेती सजाद बाबे के पंजी भेण ज़ैनब सा मिलाए अज तू मूसा मिल तमा तो सा चंद दुखियो गालियो करण थी चाहा अज़ादारो सजाद मौला जिए बाबे जो सर खणी जडे फुफी ज़ैनब दे वधिया साइण ज़ैनब आलिया झोली वधाए फरमाए थी लहिया करबला जो कपिया साब चढ़ा लहिया नो के नेज़ा ते कुरान पढ़ण वारा हुसैन अज़ादारो जडे हुसैन मौला जो सर साइण ज़ैनब आलिया झोली में वरतो ओ मातमियो मां कीअं लिकाया हाणे सजाद मौला पंहिंजी भेण के खणी फरमाए त सकीना हुकुम कर काॾे हलो रोई चती सजाद हलिया ज़िंदान जी कुंड में हल त मां तोसां चंद दुखियूं ॻाल्हियूं कया जे सभिनि जे साम्हूं ॻाल्हियूं कयूं माया त मुंहिंजे मरण खां पहिरियां ज़िंदान में ॿी काई बीबी मरी वेंदई ओ मातमी अज़ादारो भेण ऐं भाउ ज़िंदान जी हिक कुंड में आया मां कीअं लिकाया रोई चती सजाद करबला खां वठी शाम ताईं मां तोखां कुझु न घुरियो आहे अॼु हिकु महिरबानी कर झोली बनाए त मां तुंहिंजी झोलीअ में सुम्हां अज़ादारो सजाद मौला ये झोली बनाई झोलीअ में सुम्ही चेती सजाद मूंखे ॿुधाया करबला खां वठी शाम ताईं तुंहिंजा ज़ंजीर केरु ठारींदो आयो आहे आवाज़ आयो सकीना तूं ठारींदी आईं रोई चेती सजाद मूंखे ॿुधाया करबला खां वठी शाम ताईं तुंहिंजा कंडा केरु कढंदो आयो आहे रोई फरमाए था सकीना तूं कढंदी आईं रोई चेती सजाद हाणे भेण ते नाराज़ न थी जा ओ मूंखे बाबो वठण आयो आहे ओ मां बाबे सां हली वेंदी आफरीन मौला तवा के बेगम में नरवारे अज़ादारो बीबी जी शहादत जब चार जुमला पढ़ा ओ खयूरा मां की ये लिखाया सजाद मौला फरमाए था सकीना तू जो हिते मरी वने ही घर ना है जिंदाना मदीनो ना है शाम तो के मां गुस्ल किए दिया कफल किए पराया रोई चेते सजाद न घबराया त्रिन दीहन जो पियण वारो पानी गड उठ जा उनके मुसा मुखे गुस्ल दियार जा सजाद फरमाए था
को के कफन किए पर आया रोई चेती सजा दे यो न समझ जा जो मोहम्मद जी डोटरिया यो न समझ जा जो अली जी पोटरिया यो न समझ जा जो हसन जी भाईटरिया इमाम फरमाए दबा की किए दफन कया रोई चेती बगैर कफन वाले पीजी दी समझी अब कहीं न मेरे चोले में दफनाए जा मां तुझी शिकायत न कदम आफरीन मौला तवा के बेगम में न रवा रे आजादा रहो रोई चेती हलिया हाने मुखे बाबे सा मिलाया आजादा रहो जब मुद्दत खा बाद काई थी पंजे बाबे सा मिल दिया सबका फेरिया दाहनी दिया बाबा अज मुखे फलाने झिड़क दिनिया अज मुखे तमाचो लगोआ आजादा रहो सकीना जने बाबे सा मिलिया ओ मातमी ओ माखिए लिकाया रोई रोई चेती बाबा क्यों खोल दिस धी चैन सालन में बुढ़री थी भैया ओ बाबा मुझी कमर झुकी भैया ओ बाबा मुझा वार सफेद थी व्याहन आजादा रहो खत्म जुमला बाकी गालियों कंधे कंधे बीबी सकीना जी अख बंद थी वही आजादार हुसैन ज़ैनब आली आगते वदी ये नफ्स ते हाथ रखी रोई फरमाए थे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सजाद जल्दी हलिया तुझी भेड़ दुनिया ता मोकलाए वैया हरे जे घर में चैन सालन जी दिया उनके मातम जी दावत ओ मातमी ओ एक शाम जी साला औरत बीबी के गुस्ल जे लाए आई गुस्ल दींदे दींदे औरत मातम कंदी बाहर निकली आई हकर करे चेती मुके बुधायो तवा में वडी बीबी केरिया सैन ज़ैनब चेती मां वडी आया